मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम। सदक़ल्लाहुल अज़ीम। तमाम साथी बुलंद आवाज से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा अज़ीज़ दोस्तों, बुजुर्गो ए भाइरो, कुरान मुक़द्दस जी बाबरकत महफिल अल्लाह ताला जे फजलो करम सा दुआ है त अल्लाह से पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। ऐं जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आ, अल्लाह से उन्हनि जी मेहनत के कबूल फरमाए। जेके साथी परे परे को सफ़र करे हिन महफिल में शरीक थिया आहिनि, अल्लाह से सभिनी जी हाज़िरी के सरफ़े कबूलियत सां नवाज़े। असां सभिनी के हक़ समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुहर्रमुल हराम जो महीनो आ, हिन महीने जी पहरी तारीख ते हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आ ऐं 10 मुहर्रम ते हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आ। यह गाल याद रखो, तारीखी जेके वाक़ियात हुंदा आहिनि उन्हनि में इख्तिलाफ को मायूब नहीं। तारीखी गाल आ, उनमें ॿ कौल आहिनि। मसलन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका वफ़ात आहे उन जी तारीख में इख्तिलाफ आ। बाज़ चवंदा आहिनि त 8 रबीउल अव्वल आ, बाज़ चवंदा आहिनि त 9, बाज़ चवंदा आहिनि त 12 रबीउल अव्वल आ। यो इख्तिलाफ तारीखी गाल में को मायूब नहीं। इख्तिलाफ थी पवंदो आ तारीखी गाल में। मेराज खुद मेराज कॾहिं थियो इन में इख्तिलाफ आ। बाज़ रिवायात में आयो आ त मेराज रबीउल अव्वल में थियो आ। बाज़न के ॿिया महीना दसिया आहिनि, बाज़न रजब दसियो आ। वरी रजब जे तारीखुनि में इख्तिलाफ आ। 27 तारीख आ या 20 तारीख आ या 26 तारीख आ। बहरहाल इए तारीखी गालिन में इख्तिलाफात थी पवंदा आहिनि। इहो मायूब नहीं। खुद हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत ऐं उन जी तारीख ऐं उन जे महीने में खुद हुन परे मजहब में इख्तिलाफ आ। इमाम जेको गायब आ वो ज़ाहिर कने थींदो, इन में वडो इख्तिलाफ आ उन्हनि जे मजहब में। बहरहाल जेकॾहिं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जे मुतालिक का हिक अध रिवायत हेडे होडे भी हुजे त इन में का परेशान थियण जी गाल नाहे। मशहूर कौल इहो ई आ 26 ज़ुल्हज ते हजरत उमर फारूक ते हमलो थियो आ ऐं 1 मुहर्रम ते हजरत उमर फारूक जी शहादत भी आहे, तदफीन भी आहे। बहरहाल 1 मुहर्रम ते हजरत उमर जी शहादत आ ऐं 10 मुहर्रम ते हजरत हुसैन जी शहादत आ। असां सहाबा के भी मञींदा हूं, अहले बैत के भी मञींदा हूं। जेको मानू सहाबा के मञे ऐं अहले बैत के न मञे वो पंहिंजो ईमान मुकम्मल नथो करे सके, ऐं जेको अहले बैत के मञे ऐं सहाबा के न मञे वो भी पंहिंजो ईमान मुकम्मल नथो करे सके। ईमान के मुकम्मल करण जे लाइ सहाबा के मञण भी जरूरी आ, अहले बैत के मञण भी जरूरी आहे। जीअं पर पखीअ के उडरण जे लाइ 2 परनि जी जरूरत हूंदी आ, हिक पर सां पखी उडामी न सघंदो। इएं असांजे ईमान के मजबूत करण जे लाइ 2 परनि जी जरूरत आ। हिक पर मोहब्बत सहाबा ऐं ॿियो पर मोहब्बत अहले बैत। असांजे सीनन में सहाबा जी भी मोहब्बत आ, असांजे सीने में अहले बैत जी भी मोहब्बत आ। तॾहिं त असां जाते पंहिंजे पुटन ते बचन ते अबू बकर नालो रखंदा हूं, उते अली भी रखंदा हूं।
जाते पंहिंजन बच्चन ते नालो अबू बकर रखंदा हूं उते अली भी रखंदा हूं। जाते असा पंहिंजन बच्चन ते नालो उमर रखंदा हूं उते हसन भी रखंदा हूं। जाते असा पंहिंजन बच्चन ते नालो हुसैन रखंदा हूं उते उस्मान, जाते उस्मान रखंदा हूं उते हुसैन भी रखंदा हूं। असा पंहिंजन बच्चन ते नालो जाते आयशा रखंदा हूं उते फातिमा भी रखंदा हूं। असा जे मस्जिदन के दिसो हे सिद्दीक अकबर मस्जिद आ त हे अलीउल मुर्तजा मस्जिद आ। मदरसन के दिसो हे जामिया फारूकी आहे त हो जामिया हैदरी आहे। अल्हम्दुलिल्लाह असा जे दिलन में सहाबा जी भी मोहब्बत आ, अहले बैत जी भी मोहब्बत आ। हजरत उमर फारूक रजी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आ। हजरत अली रजी अल्लाह तआला अन्हु जो दामाद आहे, न्याणो आहे ऐं मुराद पैगंबर आहे। ऐं हजरत हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु नवासाए रसूल आहे, नबी से जो ॾोहिटो आ, शहीद करबला आहे, सहाबी भी आहे, अहले बैत भी आहे। इन जे करे असां जे दिलनि में हजरत उमर जी भी मोहब्बत आ, हजरत हुसैन जी भी मोहब्बत आ, हजरत उमर फारूक रजी ऐं सहाबा जो अहले बैत सां प्यार आ, अहले बैत जो सहाबा सां प्यार आ। जेको तबको चवे थो त सहाबा अहल बैत इन्हनि जो पाण में टक्कर आ, झेड़ो आ, नफरत आ, इहो यहूदिन जी मेहनत आ, इन जो इस्लाम सां कोई ताल्लुक कोने को। रब जो कुरान चवे तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। जेके नबी से जा सहाबा हन, नबी से जा अहले बैत हन, इन्हनि जो पाण में प्यार आहे ऐं प्यार जो इहो सबूत आहे जो 17 हिजरी में हजरत फारूक आजम रजी अल्लाह तआला अन्हु हजरत अलीउल मुर्तजा रजी अल्लाह तआला अन्हु वट आया ऐं हजरत अली से जी न्याणीअ जो संग घुरियो। घुरण सां गॾोगॾु हजरत उमर नबी से जो हिकिड़ो फरमान भी पढ़ी ॿुधायो त समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु नसबिन व सबबिन मुनक़तिउन यौमल क़ियामत इल्ला सबबी व नसबी। हजरत उमर से फरमायो मूं नबी से को ॿुधो वा, नबी से फरमायो क़यामत जे ॾींहं में तमाम रिश्तेदारियूं खत्म थी वेंदियूं पर मूं मुहम्मद सां जेका रिश्तेदारी हूंदी उहा बाक़ी रहंदी। इन जे करे मां उमर चाहियां थो त नबी जे खानदान जी औरत मुंहिंजे निकाह में भी हुजे। इन जे करे अली से को न्याणीअ जो संग घुरी हजरत अलीउल मुर्तजा रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी न्याणी उम्मे कुलसूम बिनते फातिमा बिनते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर के निकाह में ॾिनी त हाणे रिश्तो वॾो अजीब थी वियो। हजरत अली से सहरो थियो, हजरत उमर से न्याणो थियो। हजरत अली से पंहिंजी न्याणी हजरत उमर के निकाह में ॾेई करे दुनिया के ॾसियो वा। जेके अली वारा हूंदा उहे उमर सां मोहब्बत कंदा, जेके अली वारा हूंदा उहे उमर सां प्यार कंदा ऐं जेको तबको उमर ते बकवास कंदो वा इन जो ताल्लुक जीअं सहाबा सां नाहे इएं अहले बैत सां भी नाहे। हजरत अलीउल मुर्तजा हजरत उमर के पंहिंजी न्याणी निकाह में ॾेई करे हजरत उमर ते थींदड़ तमाम एतराज़न जो जवाब ॾेई छॾियो। अजीब मंज़र बणिजी वियो। अलीअ जे बच्चन जो नालो नबी आ ऐं उमर जे बच्चन जो नालो अली आ। भला मूंखे इहो ॾसियो सहरो जेकॾहिं दर ते अचे सहरे जे लाइ दर बंदि कबो या खोलबो? ॻाल्हायो, आवाज़ अचणु घुर्जे। आवाज़ सहरो जेकॾहिं दर ते अचे सहरे जे लाइ दर बंदि कबो या खोलबो? खोलबो न। भला न्याणो दर ते अचे त न्याणे जे लाइ दर बंदि कबो या खोलबो? न्याणे जे लाइ भी खोलबो, सहरे जे लाइ भी दर खोलबो। हजरत उमर नबी से जो सहरो वा, अली से जो न्याणो वा। हजरत उमर जे लाइ नबी जो दर भी खुलियल आ, अली जो दर भी खुलियल आ। अॼु जेके हजरत उमर ते भौंकनि था न उहे नबी वारा हन न अली वारा हन। नबी वारा भी असां हूं त अली वारा भी असां हूं। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी न्याणी नबी जे घर आ, नबी जी न्याणी अली जे घर आ, अली जी न्याणी उमर जे घर आ। ये तो घर ही हिक्का न बाबा। हजरत अली जी न्याणी
हजरत उमर जे घर आ, हजरत उमर जी न्याणी नबी जे घर आ, नबी जी न्याणी अली जे घर आ। वडो अजीब मंजर आहे। हजरत अली उमर जो सहरो वा, नबी सही अली सही जो सहरो वा, वरी उमर सही नबी सही जो सहरो वा। गाल तो हिक ही आ न बाबा। वरी तहां हीअं ॾिसो, हजरत अली मुर्तजा नबी सही जो न्याणो वा, हजरत उमर वरी अली सही जो न्याणो वा, वरी नबी सही हजरत उमर जो न्याणो वा। घर भी हिक आ न बाबा। अब घर एक आहे या नाहे। हजरत अली मुर्तजा रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी न्याणी हजरत उम्मे कुलसूम बिनते फातिमा बिनते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर के निकाह में ॾेई करे इहा ॻाल्हि वाज़े करे छॾी त जेको अली वारो हूंदो हजरत उमर सां मोहब्बत रखंदो, जेको हजरत उमर ते बकशक करे थो इन जो हजरत अली सां कोई ताल्लुक नाहे, अहले बैत सां कोई ताल्लुक नाहे, सहाबा भी असांजा आहिनि, अहले बैत भी असांजा आहिनि। हजरत हुसैन ऐं हजरत उमर ॿई असांजे ईमान जो हिस्सो आहिनि। मां सवाल करणु चाहियां थो त करबला जे मैदान में शहीद घणा थिया? मशवरो करे ॿुधायो, शहीद घणा थिया? 72 शहीद 72 थिया। मातम रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। न्याज रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। सबील रुगो हिक जी छो? शहीद 72 थिया। चहलम रुगो हिक जो छो? गाल समझ में अचे थी? सबीले हुसैन, नजरे अल्लाह न्याजे हुसैन, चहल में हुसैन, मातमे हुसैन, आजादारी हुसैन, गमे हुसैन। शहीद 72 थिया। मातम रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। न्याज रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। सबील रुगो हिक जी छो? शहीद 72 थिया। चहलम रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। गम रुगो हिक जो छो? शहीद 72 थिया। आजादारी रुगो हिक जी छो? मता कुछ मौली साहब चयो तो सभिनी जो न्याद कयो। बाबा असां तो उनके हराम चवंदा आहे, हिन जो भी गलत। हराम खाओ था तो भला पूरो खाओ ना अध छो था खाओ? समझो, शहीद 72 थिया। न्याज सबील रुगो हिक जी छो? छा ॿिया अली साईं जी औलाद न हुया छा? वे करबला में कुर्बान न थिया हा छा? उन्हनि जी कुर्बानी तहां वटि कबूल न आहे छा? पोइ शहीद 72 थिया। ॿियनि जो न्याज इन जे करे न आहे, ॿियनि जो सबील इन जे करे न आहे, ॿियनि जो मातम इन जे करे न आहे, ॿियनि जो चहलम इन जे करे न आहे। जो ॿियनि जो बि कंदासीं त माण्हू पुछंदा त इन्हनि जा नाला ॿुधायो। पोइ नाले ॿुधाईंदे ॿुधाईंदे असांखे ॿुधाइणो पवंदो करबला में अली साईं जो पुट अबू बकर भी शहीद थिया, उमर भी शहीद थिया, उस्मान भी शहीद थिया। इहा ॻाल्हि त खुली वेंदी। करबला अबू बकर उमर उस्मान वारनि जी आहे। इहा ॻाल्हि त हे लिकाईंदा था वतन। इनमें पतो पइजी वियो अली साईं पंहिंजनि बचन ते अबू बकर उमर उस्मान नाला रखिया। हाणे मूंखे ॿुधायो नाला बचन ते सजण जा रखबा आहिनि या दुश्मन जा? सजण जा रखबा आहिनि। हजरत अली साईं जो हजरत अबू बकर सां प्यार खुली पवंदो, हजरत अली साईं जो हजरत उमर साईं सां प्यार खुली पवंदो, हजरत अली साईं जो हजरत उस्मान सां प्यार खुली पवंदो। इहा ई त हिननि खे ॻाल्हि लिकाइणी आहे। अब ॻाल्हि समझो था। वरी ॿी ॻाल्हि, मार्केट में सवाल हले तो सही, मुला सबील न पींदा आहिनि, मुला न्याज न खाईंदा आहिनि, मुला मातम न कंदा आहिनि। हवा इन्हनि सभिनी सवालनि जो जवाब ॾियां। थका वेठा हो, अलाए निंड अचे थी, अलाए गर्मी थिए थी। हाँ बाबा मानी न खाधी। अच्छा अच्छा जमासन हिक जहिड़ा हूं। अब ॻाल्हि समझ में आई या नहीं? अब है मौलवी जेके हैं सबील भी नथा पियन, न्याज भी नथा खाइन, मातम भी नथा कन। अब तहां सबील छो नथा पियो, न्याज छो नथा खाओ, मातम छो नथा कयो?
इन ये मार्केट में सवाल हलन था ना, इन जो जवाब दियावा सभिनी सवालन जो हिकड़ो ही जवाब आ। वो जवाब वरी आईंदा साल दसींदो। हाली तव्हां थकिजी पिया हो, मच्छर भी तव्हांखे खाइनि था, गर्मी तो उही आहे, थकावट ॾींहं जी ओजागो एॾो टाइम थी वियो आहे, इन जे करे आईंदा साल ॾसींदो। हाणे ॾसियां सभु न बाबा, जेके हाणे वारा उहे हाणे सुभाणे अल्लाह ॿुधायो। अच्छा अच्छा माशाअल्लाह, सभु हाणे वारा हो, तवज्जो। अब हे जेके मौलवी आहिनि इहे सबील बि नथा पीअनि, न्याज़ भी नथा खाइन, मातम भी नथा कन। अचो तो मां तव्हांखे दस्या त इहे छो नथा कन, इहे कन, इन्हनि जो हिकिड़ो ही जवाब आ। कोई भी तव्हां खां पुछे न्याज़ छो नथा खाओ, सबील छो नथा पियो, मातम छो नथा कयो, उन्हनि खे हिकिड़ो ही जवाब ॾिजो जेको हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर तव्हां थकल आहे वरी ॿिए दफ़े। हाणे दस्या थकिजी पिया हो, सब ॻाल्हियूं मतां तव्हां खां वरी विसरी वञनि। हाणे दस्या सवाल छा है, मातम छो नथा कयो, न्याज़ छो नथा खाओ, सबील छो नथा पियो, इन्हनि सभिनी सवालनि जो हिकिड़ो ही जवाब आ। असां मातम इन जे करे न कंदा आहियूं, असां सबील इन जे करे न पीअंदा आहियूं, न्याज़ इन जे करे न खाईंदा आहियूं जो असां अहले बैत जा ताबेदार आहियूं। कोई तहां को पूछे न तहां न्याज़ छो नथा खाओ, चो बाबा असां अहल बैत जा ताबेदार आहियूं, इन जे करे नथा खाऊं। तहां सबील छो नथा पियो, जिथे अहल बैत जा ताबेदार आहियूं, इन जे करे नथा पियो। मातम छो नथा कयो, छो त अहल बैत जा ताबेदार आहियूं, इन जे करे नथा कयूं। छो हजरत हुसैन शहीद थिया 61 हिजरी में। इमाम ज़ैनुल आबिदीन जेको वाक़े करबला जो ऐनी गवाह है, वाक़े करबला को बाद में 34 साल दुनिया में जिंदा रहे, 34 सालन में 34 मुहर्रम आया, कोई हिकड़ो मुहर्रम एड़ो ॾेखारियो जंहिंमें इमाम ज़ैनुल आबिदीन मुहर्रम में मातम कयो हुजे, न्याज़ कई हुजे, सबील कई हुजे, घोड़ो कढियो हुजो, काला कपड़ा पाता हुजो, खट ऊंधी कई हुजो, खीर हराम कयो हुजो, नंगे पैर थिया हुजन, ऐं जेको आहे ये सब अमल कयो हुजो। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जेको वाक़े करबला जो ऐनी गवाह है, हजरत हुसैन जो पगदार पुत्र है, मुहर्रम कई मुहर्रम गुजरिया, उन्हनि मजो को हिकड़ो मुहर्रम ॾेखारियो जंहिंमें इमाम ज़ैनुल आबिदीन इहे कम कया हुजन। ॾेखारणु तव्हांजो कम आहे, इहे सभु कम करणु असांजो कम आहे। जेकॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन इहे कम न कया आहिनि त हजरत हुसैन जो पोटो इमाम मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह उन इहे कम कया हुजन। पूरी जिंदगी वाक़े करबला को बाद में हजरत इमाम मोहम्मद बाक़िर गुजारी विया। एतिरा मुहर्रम आया, हिकड़ो मुहर्रम ॾेखारियो जंहिंमें हजरत हुसैन जे पोटे इमाम मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह मातम कयो हुजे, न्याज़ कई हुजे, सबील कई हुजे, कारा कपड़ा पाता हुजन, हिकड़ो मुहर्रम ॾेखारियो। जेकॾहिं इमाम मोहम्मद बाक़िर भी इहे कम न कया आहिनि तो हजरत हुसैन जो बड़ पोटो इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैह उन पूरी जिंदगी करबला को बाद में गुजारी गया। उन जी जिंदगी में जेके मुहर्रम आया, हिकड़ो मुहर्रम ॾेखारियो जंहिंमें न्याज़ कयो हुजो, सबील कई हुजो, मातम कयो हुजो, कारा कपड़ा कया हुजो, घोड़ो कढियो हुजो, नंगे पैर थिया हुजन। जॾहिं उन्हनि इहे कम न कया आहिनि त पोइ असां ताबेदार तव्हां जा न आहियूं, असां ताबेदार अहले बैत जा आहियूं। ताबेदार कंहिंजा आहियूं बाबा? तव्हां मातम छो न कंदा हो? आवाज ही कोन थो निकिरे, आस्ते आस्ते मतां को ॿुधी वठेव। मातम छो न कंदा हो? असां अहल बैत जा ताबेदार हूं, इन जे करे न कंदा। अब ॻाल्हि समझ में आई या न आई? हाणे मार्केट में तव्हां को सवाल थे तव्हां सबील छो नथा पियो, जो बाबा अहल बैत जा ताबेदार आहियूं, इन जे करे नथा पियूं। अवां न्याज़ छो नथा खाओ, जो अहल बैत जा ताबेदार आहियूं, इन जे करे नथा खाऊं। अहल बैतन मजो कंहिंजी ॾेखारियो, को हिकड़ो किताब हुजे, को हिकड़ो हवालो, का हिकड़ी इबारत हुजे, हिकड़ी इबारत पेश कयो। न खंजर उठेगा न तलवार इनसे, ये बंदर मेरे नचाए हुए हैं। हिकड़ो हवालो पेश कयो।
अब हाणे असां जे साम्हूं ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो औलाद अली वारो आहे, ॿियो रस्तो अजोकन शीयन वारो आहे। हाणे मूंखे ॿुधायो असां कंहिंजे कढ लॻूं, अजोकन शीयन जे कढ लॻूं या औलाद अली जे कढ लॻूं? ॻाल्हायो बाबा। पोइ औलाद अली जे कढ जो आहियूं असां अमल तॾहिं कंदासीं जॾहिं तव्हां औलाद अली में इहे अमल ॾेखारींदो, जे उन्हनि में न आहिनि त असां बि न कंदासीं। अब ॻाल्हि सम्झ में आई या न आई? हाणे रही ॻाल्हि इहा, चई भला न्याज़ आ, भत आ, हिन में छोला आहिनि, बटालू आहिनि, गेह आ, लूण आ, मिर्च आ, इहो हराम कीअं? इहो हराम कीअं? अब कुत्ते ऐं बकर में फर्क कहिड़ो आहे? कोई करे ॾेखारींदो? कुत्ते में भी गोश्त आहे या न आहे? बकर में भी गोश्त आहे, कुत्ते में भी गोश्त आहे। बकर के 4 टंगू, कुत्ते के 4 टंगू, बकर के 1 मुंडी, कुत्ते के 1 मुंडी, बकर के 2 अखियूं, कुत्ते के 2 अखियूं, बकर के 2 कन, कुत्ते के 2 कन। थोड़ा बकर भी तो थींदा आहिनि, परेशान न थियो, मथां कुझु सिंग हूंदा आहिनि। थोड़ा बकर भी तो थींदा आहिनि न। अब होॾे भी जेको आहे गोश्त आहे, हेॾे भी गोश्त आहे, होॾे भी पावा आहिनि, हेॾे भी पावा आहिनि, होॾे भी ओजरी आहे, हेॾे भी ओजरी आहे, हुन में भी मगज़ आहे, हिन में भी मगज़ आहे, हुन में भी गोश्त आहे, हिन में भी गोश्त आहे, हुन में भी रत आहे, हिन में भी रत आहे। हो भी ज़मीन ते घुमंदो आहे, हे भी ज़मीन ते घुमंदो आहे। कुत्ते ऐं बकर में फ़र्क़ छा आहे? फ़र्क़ इहो ई आहे, शरीयत हिन खे हलाल चयो आहे, हिन खे हराम चयो आहे। हाणे ईअं न चवंदासीं यार जन बकर हलाल आहे त कुत्तो भी हलाल हुजे, न आहिनि त हिकु जहिड़ा। ईअं कॾहिं कंदा आहियूं? बाबा शरीयत झलियो आहे, हे हराम आहे त बस हराम आहे। बाक़ी तव्हां पुछंदो अथई भत हराम आहे, इहो शरीयत काथे चयो आहे? दस्यां बाबा। सहो सिपारो सूरे माइदा आयत नंबर 3, हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु वल्लहमुल खिंजीर वमा उहिल्ल लिगैरिल्लाहि बिहि। अल्लाह से फरमायो हराम कयो वियो आहे तव्हां ते मुअल जानवर। अब रिड्ढा, बकरिया, मेहा, उठा, उन ते छुरी न पाती, वो इए मरी वियो, वो तव्हां ते चाहे हराम। वद्दम ऐं रत, जॾहिं सीर ॾिबो आहे जानवर खे, रत फुहारा करे निकिरंदी आहे न, इहा रत भी तव्हां ते हराम आहे। वल्लहमुल खिंजीर, ऐं खिंजीर जो गोश्त भी तव्हां ते चाहे हराम आहे। खिंजीर सम्झो था, खिंजीर जो गोश्त। वमा उहिल्ल लिगैरिल्लाहि बिहि, ऐं हर उहा शइ जेका गैरुल्लाह जे नाले ते हुलाई वञे, उहा भी तव्हां ते चाहे हराम आहे। हे त नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन आहे, पर जे नज़रे अल्लाह न्याज़े अबू बकर हुजे हा तॾहिं भी न खाऊं हा। नज़रे अल्लाह न्याज़े उमर हुजे हा तॾहिं भी न खाऊं हा। नज़रे अल्लाह न्याज़े उस्मान हुजे हा तॾहिं भी न खाऊं हा। नज़रे अल्लाह न्याज़े मुस्तफा हुजे हा तॾहिं भी न खाऊं हा। छो त न्याज़ जी माना है बंदगी, ऐं बंदगी जे लाइक हिकु अल्लाह हुआ। बंदगी जे लाइक केरा? ॻाल्हायो बाबा। अञा तव्हां हिन खे ॿिए ज़ाविये सां सम्झो, ॿिए ज़ाविये सां सम्झो त इबादत 2 क़िस्म आहे, हिकु जानी ॿियो माली। हिकु जानी ॿियो माली। जेको माण्हू थधो मिठो पानी, बिरयानी, शरबत, खाधे पीते जो सामान ठाहे उनखे विरहाए थो, इहा माली इबादत आहे। इहा माली चाहे इबादत आहे। पोइ इबादत चाहे जानी हुजे चाहे माली हुजे, हक़ कंहिंजो आहे? अल्लाह जो आहे। हाणे अल्लाह जो हक़ खसे जे हेॾे ॾींदा त इहो हराम थींदो या न थींदो? भला मूंखे इहो ॾसियो, हज़रत हुसैन सां मोहब्बत इमाम ज़ैनुल आबिदीन जी वधीक ही या अॼोकन मलंगनि जी वधीक? ॻाल्हायो। हज़रत हुसैन सां इमाम मोहम्मद बाकिर जी मोहब्बत वधीक ही या अॼोकन मवालिन जी मोहब्बत वधीक? यकीनन हज़रत हुसैन सां इमाम ज़ैनुल आबिदीन जी मोहब्बत वधीक है। जे उन्हनि न्याज़ न कयो आहे, उन्हनि सबील न कई आहे, उन्हनि मातम न कयो आहे, उन्हनि घोड़ो न कढियो आहे, त इन जो मतिलब इहो आहे त हे बात जी पैदावार आहे, इन जो दीन सां कोई वास्तो कोन्हे। असां सहाबा खे बि मञींदा, अहले बैत खे भी मनींदा।
अब गाल समझ में आई या ना आई? अहले बैत जी ताबेदारी इनके थोड़ी चइबो आ। अब अहल बैत सां मोहब्बत आहे या नाही? हथ मथे कयो जंहिंजी मोहब्बत आ, हथ मथे कयो जंहिंजी अहल बैत सां मोहब्बत आ। केर थींदो आहे जेको अहल बैत सां मोहब्बत न करे ऐं मोहब्बत न करे ऐं मुसलमान रहे? सवाल ही पैदा न है। जेको मुसलमान हूंदो वो जरूर मोहब्बत रखंदो। हजरत हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी साईं जो ॾोहिटो हुआ, अहले बैत में भी आहे, सहाबी भी आहे। हजरत हुसैन के जेके फजीलतूं मिलियूं उन्हनि मथां हिकु फजीलत पैगंबर जो सहाबी हुजण, उहा एडी वॾी फजीलत आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला हिन दौर में हिकिड़ो माण्हू पैदा करे, उनके हज़ारे साल जिंदगी अता करे, वो इंसान पैदा थींदे ही नमाज पढ़ंदो रहे, जिहाद कंदो रहे, तहज्जुद पढ़ंदो रहे, हज कंदो रहे, उम्रो कंदो रहे, तवाफ कंदो रहे, इबादत कंदो रहे, रियाजत कंदो रहे, हज़ारे साल इबादत करे, वली बणजी सके थो, गौस बणजी सके थो, अब्दाल बणजी सके थो, पीर बणजी सके थो। लेकिन अहले सुन्नत जो इहो अकीदो बा हजरत हुसैन जी अजमत जो मुकाबलो न तो करे सके, छो तो हुसैन पैगंबर जो साहबी हुजण जे नाते हुसैन जो मकाम एतिरो बुलंद आहे, हज़ारे वली मिली करे भी हुसैन जी अजमत जो मुकाबलो करे नथा सघनि। ऐं होॾे हे अहले सुन्नत जो इहो अकीदो आहे। होॾे छा आहे? होॾे इहो आ मन तमत्ता मर्रतन दर्जतहु क दर्जतिल हुसैन, जेको हिकु दफ़ो मुतो करे उन जो दर्जो हुसैन जे बराबर आहे। मन तमत्ता मर्रतन दर्जतहु क दर्जतिल हसन, मन तमत्ता सलास मर्रातिन दर्जतहु क दर्जत अलीइन। माना जेको हिकु दफ़ो मुतो करे हुसैन जे बराबर, ॿ दफ़ा मुतो करे हसन जे बराबर, टे दफ़ा मुतो करे अली जे बराबर, चार दफ़ा मुता करे नबी जे बराबर। माअज़ल्लाह मुतो छा है? जिना है। जिना जेको गुनाह हुआ बाइस अज़ाब है, उनके एडी फजीलत ॾिनी थो। अहले सुन्नत चवनि था हुसैन जे बराबर अज कोई भी नथो थी सके। हे था चवनि हज़ारे मवाली हुसैन को भी मथे आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो हुसैन के मञण वारा उहे आहिनि या असां आहियूं नी? अब सवली ॻाल्हि आहे, मूंखे इहो ॾसियो, हिकिड़ो माण्हू चवे थो मां आहियां पीपी जो, कंहिंजो पीपी सम्झो था, आहियां पीपी जो, पर चईं ज़रदारी साहब जा फैसला सही न आहिनि। ॿिया जेके पीपी वारा हूंदा उहे धिको ॾेई उनखे ॿाहिरि कढंदा न, चवंदा बाबा जे तूं वाकई पीपी जो हुजी हा, ज़रदारी साहब जे फैसलनि खे ग़लति न चवी हा, हाओ किन। अज जेकॾहिं कोई चवे मां आहियां पीटीआई जो, लेकिन सही इमरान खान जा फैसला सही न आहिनि, बाक़ी जेके पीटीआई जा हूंदा उहे उनखे धिको ॾेई ॿाहिरि कढंदा, चवंदा वाकई तूं पीटीआई जो हुजी हा, इमरान खान जे फैसलनि खे ग़लति न चवी हा, हाओ किन। ईअं जेकॾहिं कोई चवे थो मां आहियां अली वारो, इहो थर्मामीटर काबू करे रखो पाण वटि, फौरन पुछोसि अली साईं जेके फैसला कया उहे ग़लति या सही? मरे जो सही चवे, ज़हर जो प्यालो न ज़हर जो ड्रम पी सके थो, अली साईं जे फैसलनि खे सही नथो चई सघे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो एजाज़ अहले सुन्नत खे मिलल आहे। असां खुले आवाज़ चऊं था अली साईं जेके फैसला कया, अली साईं जो हिकु हिकु फैसलो सही आहे। मां तहां को पुछां थो, अली साईं हजरत अबू बकर जे हथ ते बैयत कई, अली साईं जो इहो फैसलो ग़लति या सही? आवाज़ अचे बाबा। अली साईं पंहिंजे पुट ते नालो अबू बकर रखियो, अली साईं जो इहो फैसलो ग़लति या सही? अली साईं 2.5 साल हजरत अबू बकर जे कॾहिं नमाज पढ़ी, अली साईं जो इहो फैसलो ग़लति या सही? हजरत अली साईं हजरत उमर जे हथ ते बैयत कई, अली साईं जो इहो फैसलो ग़लति या सही? हजरत अलीगुल मुर्तदा 10 साल हजरत उमर जे कॾहिं नमाज पढ़ी, अली साईं जो इहो फैसलो ग़लति या सही? हजरत अलीगुल मुर्तदा पंहिंजे पुट ते नालो ई उमर रखियो,
रखियो अली सैन जो इहो फैसलो गलत या सही अली सैन पंहिंजी न्याणी हजरत उमर के निकाह में ॾिनी अली सैन जो इहो फैसलो गलत या सही हजरत अली गुल मुर्तजा हजरत उस्मान जे हथ ते बैयत कई अली जो इहो फैसलो गलत या सही हजरत अली गुल मुर्तजा हजरत उस्मान जे कद 12.5 साल नमाज पढ़ी गया अली जो इहो फैसलो गलत या सही हजरत अली गुल मुर्तजा पंहिंजे पुट ते नालो उस्मान रखियो वा अली सैन जो इहो फैसलो गलत या सही हजरत अली गुल मुर्तजा पंहिंजा बच्चा भी उस्मान जे दर ते पहरेदार भी हारिया हैं अली सैन जो इहो फैसलो गलत या सही असां चऊं था अली सैन जो हिक हिक फैसलो गालायो त सही अली सैन जो हिक हिक फैसलो सही आ इन ट्रिकुंडे को पुछ त सही मरे जो अली जे फैसलन के सही चवे तो जेको अली सैन जे फैसलन के सही नथो चवे मां उनके हैदरी त परे जी गाल मुसलमान ही नथो मना अली सैन जे फैसलन के जेको गलत चवे वो हैदरी नथो थी सके आले बैत जो नथो थी सके इन जे करे या यहूदी टोली गया इनन को परे थियो सहाबा भी असां जा हैं आले बैत भी असां जा नारे तकबीर नारे तकबीर शाने सहाबा शाने अहले बैत सलाम या सलाम उम्र तो तवज्जो बाबा तवज्जो सलाम तवज्जो तवज्जो गाल समझो बाबा हजरत अली गुल मुर्तजा असां जो वा तमाम सहाबा असां जा हैं तमाम अहले बैत असां जा हैं हजरत अली पंहिंजे पुट ते नालो अबू बकर रखे तू अबू बकर नाले को सड़ी मां तो के कीए मञा तू अली वारो वा अली पंहिंजे पुट ते नालो उमर रखे तू उमर नाले को सड़ी मां कीए मञा तू अली वारो वा अली पंहिंजे पुट ते नालो उस्मान रखे तू उस्मान नाले को सड़ी मां कीए मञा तू अली वारो वा अली हजरत उमर के पंहिंजो दामाद बनाए तू उमर ते भौकी मां कीए मञा तू अली वारो वा अली जो रस्तो धारा तुंहिंजो रस्तो धारा अली कल भी असांजो अली अज भी असांजो ऐं जे सीने में बुग़्ज़ सहाबा है अल्लाह से उन जो इंतजाम एड़ो कयो आ जे तहां धक हणो न हाथ केस ठहे आ अल्लाह से चो तहां बीहो त ॾिस मां एड़ी भौरी तो इन्हनि जे दिमाग में विझा रब रुसे मत खसे हणे कीन हथियार दसे अहिड़ो पार जंहिंमें पादर पाण खे जंहिंमें पादर पाण खे हण हणा लगी पई आ हण हणा अवा इहो त तॾहिं सही थींदो जॾहिं ग़लती हिन जी हुजे न नथा सम्झो इहो वरी तॾहिं सही थींदो जॾहिं ग़लती हिन जी हुजे पर जंहिं मज़हब में न ही आ न ई वरी ही आ रुगो ही आ समझो त माना ग़लती कंहिं ॿिए जी न आहे या पंहिंजी अथनि अल्लाह से एड़ी भौरी उन्हनि जे दिमाग में विझी छड़ी गया रब रुसे मत खसे हणे कीन हथियार ॾसे अहिड़ो पार जंहिंमें पादर पाण खे त ग़लती त नथी वई न जीअं तारीख़ूं अचनि थियूं लेटर लिखंदा बाबा हे चौक खाली हुजे हाज़िर साईं चौक खाली थी हुकूमत अॻे थी करे चौक खाली हे घिटी अचे थी या घिटी भी बंद हे घिटी भी बंद छा थींदो असां पाण खे पादर हणंदासीं पर पुलिस भी बिहारो को छॾाइण वारो न हुजे पुलिस बंदूक खई बीठा खबरदार मता को इन्हनि खे छॾाइजे कुटियो जे कुटियो रब रुसे मत खसे हणे कीन हथियार ॾसे अहिड़ो पार जंहिंमें पादर पाण खे असां वारी कुराड़ियूं हाँ मुहर्रम में शादी कुराड़ियूं जेके दीन जी वरी वधीक ख़बर हूंदी है न को के मौलवी को ॿुधूं न किताब पढ़ियूं बस इएं मुडा ठका मुहर्रम में शादी साईं हैदरी साहब वटि हिकिड़ो हमरा आयो चई मुहर्रम में शादी जायज़ आहे अल्लाह करे कुराड़ियूं जागंदियूं हुजनि त उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे वारस वेठा अथनि
बाबा साईं हैदरी साहब वटि हिकिड़ो हमरा आयो चई मुहर्रम में शादी जायज़ आहे साईं चयसि तूं ॾस रमज़ान में जायज़ आहे चवंदे हा रमज़ान में जायज़ आहे पोइ छा आहे साईं चयसि मुहर्रम में बि जायज़ आहे पोइ छा आहे चयसि मुहर्रम में हज़रत हुसैन शहीद थियो आहे साईं चयसि रमज़ान में हुसैन जो अबो शहीद थियो आहे अब जंहिं महीने में शहादत जे उन में शादी हराम था कयो पोइ ईअं ई वेठा हुजो शादी कॾहिं बि हलाल न थींदी नबी साईं जी वफ़ात जंहिं महीने में थी आहे उन में शादी जायज़ आहे या नाहे ॻाल्हायो नबी साईं जो चाचो हज़रत हमज़ा 11 टुकर जंहिं महीने में थियो आहे उन महीने में शादी जायज़ आहे या नाहे हज़रत हुसैन हज़रत उस्मान जे महीने में शहीद थियो आहे उन में शादी जायज़ आहे या नाहे पोइ जंहिं महीने में हज़रत हुसैन शहीद थियो आहे उन में शादी जायज़ आहे या नाहे हाणे जेको रब्बुल अव्वल में शादी करे हालांकि रब्बुल अव्वल में नबी साईं जी वफ़ात आहे पोइ उन जे लाइ ईअं चइबो त इहो नबी साईं जी वफ़ात ते ख़ुशी करे थो तॾहिं शादी थो करे चइबो ईअं ज़ुल्हज में हज़रत उस्मान जी शहादत आहे जेको ज़ुल्हज में शादी करे उनखे ईअं चइबो त हज़रत उस्मान जी शहादत जी ख़ुशी आहे चइबो रमज़ान में जेको शादी करे रमज़ान में त हज़रत अली जी शहादत आहे पोइ जेको रमज़ान में शादी करे उन जे लाइ ईअं चइबो त हज़रत अली जी शहादत ते ख़ुशी थो करे चइबो पोइ जेको मुहर्रम में शादी करे उन जे लाइ ईअं न चइबो त हज़रत हुसैन जी शहादत जी जेको आहे मौके ते ख़ुशी करे थो भई शहादत थी 61 हिजरी में हाणे त सदियूं गुज़री वयूं गम जी इजाज़त 3 ॾींहं आहे उहे 3 ॾींहं 61 हिजरी में गुज़री विया हाणे गम जी इजाज़त थोड़ी आहे हिकिड़े हमरा जो पीउ ईद वारे ॾींहुं फोत थी वञे ईद कंदो ॻाल्हायो न कंदो न वरी ईद ॿिए साल उहा ई साॻी फिरी अचे हाणे कंदो या न कंदो या चवंदो बसि इन ईद ते अबो वफ़ात करे ईअं बाबा उहे 3 ॾींहं गुज़री विया हाणे गम छाजो आहे हा हिकिड़ो दुख हूंदो आहे दिल में का बे इख्तियार का ॻाल्हि यादि अची वई सदियुनि पुराणी अखियुनि में पाणी वही आयो इन जी शरीयत में का बि झल कान्हे बाक़ी इहो हिकिड़ो दुख आहे त अचो सुभाणे 11 बजे फलाणे चौक ते दुख थींदो इहो छा आहे सुभाणे 11 बजे फलाणे चौक ते गम थींदो इहो छा आहे इन जे करे बाबा मुहर्रम जे ॾिहाड़नि में कारा कपड़ा न पायो समझो था नबी साईं जो फरमान आहे मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको जंहिंसां मुशाबियत रखंदो उन्हनि मंझो इन जे करे मुहर्रम में कारो लिबास न पाईंदा कयो मातम भी न कंदा कयो न्याज भी न खाईंदा कयो सबील भी न पींदा कयो ऐं पिटको भी न कंदा कयो ॻाल्हि समझ में अचे थी अलाए कोन थी बिल्कुल अचे थी सही तो चवां गलत तो चवां ॻाल्हि सही आहे न हाणे जेके माण्हू चवनि था मुहर्रम में शादी जायज़ न आहे मां उन्हनि खां पुछणु चाहियां तो तूं ॾस हाणे कहिड़े महीने में शादी कंदे जहिड़े महीने में तूं शादी कंदे न को शहीद ॻोल्हे मां ॾसींदोमांइ हाणे कर शादी या उनजी शहादत ते ख़ुशि बाबा इहो तव्हांखे कंहिं ॾसियो इन जे करे मुहर्रम में बिल्कुल शादी जायज़ आहे जेके जेके मुहर्रम में शादियूं कंदा हथ त मथे कयो हथ मथे कुराड़नि को सवा बाबा अब कुराड़ियूं न नाराज़ थी वञनि मुआरो कुराड़ो बि हथ मथे कयो बीठो अच्छा बच्चन के कराए जो बच्चन के परेशान थी कुराड़ा रोब कुराड़न जो बाकी ठीक ठाक है वो डिसन भी कौन को नालो बुधो तो हथ थी बच्चन जी कराए जो अब कंदो या न कंदो सहाबा जो दिफा कंदो दुश्मना ने सहाबा को बाइकाट कंदो तो जुर्रत गैर सां चो नबी से को कलमो सिखण वाला के रहा
नबी से को आजान सिखण वाला के रहा इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा जो दीन असा ते सहाबा पुजायो वा जेको तबको सहाबा ते भौके तो असल दीन मोहम्मदी जो दुश्मना इंशाअल्लाह असा सहाबा जो दिफा कंदा रहंदासी इन कुफर सा टक्कर खाईंदा रहंदासी जेको सहाबा के न तो मने भले न मने लेकिन कहीं कुत्ते के सहाबा ते भौंकण न दींदासी ले शौक से नाम सहाबा का कर चर्चा आम सहाबा का गर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का हक बात पर करती है तो कट जाए जबा मेरी इजहार तो कर देगा जो टपकेगा लहू मेरा फनाफिल्लाह की तह में बका का राज मुजमर है जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता वमालिना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। ए मुंहिंजा अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, असांजो ख़ताऊं माफ़ फरमा, असांजा ॾोह माफ़ फरमा, असांजा जुर्म माफ़ फरमा। जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो वा ए मुंहिंजा अल्लाह उन्हनि जी मेहनत के क़बूल फरमा। जेके साथी परे परे को सफ़र करे हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि